अल्लाह खर जियन, अल्लाह खर जियन मदी जनी जे मन में असां पिरिन जूं उमेदूं पसंद, असां पिरिन जूं उमेदूं पसंद, तंहिंखां पोइ मरन सड़ी इन ई सूर में। लजादार लाखणे लतीफ़ जे हिन सुहिणे बैत सां आगाज़ पाण फरमाइनि था त उहे जिन जे अंदर में खोट आहे, उहे जिन जे अंदर में मेर आहे, उहे जिन जे अंदर में मंदी आहे, उन्हनि सां मुखातिब थींदे उन्हनि खे दुआ था कनि वरी अल्लाह खर जियन मंदी जनी जे मन में। छो था कनि? पोइ सिट में हुनजी पूरी ॻाल्हि खुली थी अचे। असां पिरिन जूं उमेदूं पसंदि, माना असां पिरीं जे मिलण जी जेका उमेदूं आहिनि, जेके बासूं आहिनि, उहे जेसि ताईं साबियां थियनि, सचूं थियनि, तेसि ताईं इहे जेके अंदर में खोट रखियो वेठा आहिनि, इहे मन में मेर रखियो वेठा आहिनि न, इहे जीअनि। ही उमेदूं ॾिसी तंहिंखां पोइ मरनि सड़ी इन ई सूर में। पोइ जॾहिं ही उमेदूं पसंदि आहे, ही जेको सच जे सफ़र जो माग मंज़िल ॾिसंदा उहे, पोइ सूर त उन्हनि खे थींदो न। पोइ पाण फरमाइनि था उन सूर में भली मरी वञनि। ज़मानो आहे, ज़िंदगी जे सफ़र में तव्हांखे बि कई अहिड़ा माण्हू मिलंदा जिन तव्हांजे एतमाद खे धोखो ॾिनो हूंदो,